घनश्याम हशमत राय सावनानी, कुबेर नगर बंगला एरिया में रहंदड़। मुझी हिन वक्त उमिरि 77 साल है। ऐं मां सालनि खां लाइब्रेरीअ सां जुड़ियल आहियां। मां पहिरियों त को जॻह सहजपुर में लाइब्रेरी आहे जंहिंजो नालो नौजवान मंडल आहे, उन सां जुड़ियल हुउमि। मां जॾहिं पढ़ंदो हुउमि तॾहिं असांजा भाउर उहा लाइब्रेरी हलाईंदा हुआ। मूंखे यादि आहे तंहिं टाइम में असां किताबनि खे जुल्द बि पाण वेही करे चाढ़ींदा हुआसीं। तंहिं ज़माने जी इहा ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि हूंदी लॻभॻि सम्झो 65 जे आसपास, 1965 जे आसपास जी। उन जी शुरूआति ईअं थी जो तंहिं टाइम में माण्हुनि खे किताब नावल पढ़ण जो शौक़ु हूंदो हो ऐं कोई बि परचेज़ न कंदो या कंदो त हिक ॿिए खे ॾींदा वठंदा हुआ। पर तंहिं टाइम में सभिनी जो इहो वीचार थियो त असां में पंहिंजी लाइब्रेरी शुरू कयूं जिते हर को नावल, हिकु ई नावल 10 ॼणा बि पढ़ी सघनि त 50 ॼणा बि पढ़ी सघनि। इन भावना सां तंहिं टाइम में इहा लाइब्रेरी शुरू कई हुई। तंहिं टाइम में असांजो भाउ हूंदो चंदू सावनानी ऐं 18 mm जी पिक्चर ईंदियूं हुयूं। माना जेको प्रोजेक्ट खणी ईंदा, पर्दो लॻाए करे उन पर्दे ते पिक्चर ॾेखारींदा। उहे पिक्चर असां अरेंजमेंट करे हलाईंदा हुआसीं। उन मां जेका कलेक्शन थींदी उहा लाइब्रेरी में कमु आणींदा हुआसीं। जो असां वॾनि ॿारनि सां घर में हिंदीअ में ॻाल्हाइणु शुरू कयोसीं, जंहिंजे करे ॿार सिंधीअ खां दूरि थींदा हुआ। सभु चवंदा आहिनि ॿारनि जो इहो आहे, ॿारनि जो कुझु बि न आहे, जेको बि कुझु ॾोह आहे असांजो आहे। असां में बि मां त ईअं चवंदुमि जेके ख़ासि मोतबर आहिनि या जेके उथिया वेठा घणो आहिनि समाज में, उहे पंहिंजे ॿारनि खे हिंदीअ में ॻाल्हाइण में पंहिंजो शान सम्झंदा हुआ। इन करे उन टाइम वारी ॻाल्हि हाणे न ॾे थी। लाइब्रेरी तंहिं टाइम में पहिरियों त जिन शुरू कई असांजा वॾा भाउ हुआ रामचंद सावनानी। शुरूआति उन्हनि खां थी हुई। तंहिंखां पोइ ॿिया धीरे धीरे ॿिया ईंदा हुआ। निबंधदास टिंडवाणी करे हूंदो, नौकिरी कंदो, उहो बि उन में इंट्रस्टेड हूंदो हुयो। तंहिं टाइम में चङा ई शेवादारी हूंदा जेके उते वेही करे पंहिंजूं शेवाऊं ॾींदा हुआ। राति जो माना देरि ताईं उते वेठा हूंदा हुआसीं लाइब्रेरीअ में असां सां। हिन वक़्तु उते लाइब्रेरीअ में पाउडर थियो, ग्लूकोस जंहिंखे चवंदा आहिनि, ग्लूकोस जी गोणी बोणी घुराईंदा आहिनि, उन मां पाकेट ठाहे करे उहे सेल कंदा आहिनि। तंहिंखां पोइ हवन जी सामग्री आहे, ॿियूं अहिड़ियूं शयूं सेल करे उन मां जेका उपत थींदी आहे उन मां लाइब्रेरी हलाईंदा आहिनि। तंहिंखां पोइ हिन वक़्तु डोनर बि आहिनि उते ॾियण वारा, उन्हनि जे सहकार सां ई उहा लाइब्रेरी उते हलंदी आहे। पर हिन वक़्तु कोई किताब न वठंदो आहे पढ़ण लाइ। पढ़ण लाइ उहो माण्हू ईंदो आहे जंहिंखे तमामु ज़रूरत हुजे। ॿाहिरां कोई आयो, भई कोई ख़ासि किताबु आहे, ॿिए किथे नथो मिले त उन लाइब्रेरीअ मां उहो अची करे खणी वेंदो। कॾहिं कॾहिं हिते बि अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि किताब ॻोल्हण। बसि उहा झूने में झूनी सम्झो लाइब्रेरी आहे। मां सम्झां थो अहमदाबाद में पहिरीं लाइब्रेरी हूंदी जेका ठही हूंदी, ऐं ठही बि किथे, जेका नई सिंधी चाली आहे उहा सॼे हिंदुस्तान में पहिरीं चाली हुई जेका सिंधियुनि मिली करे ठाराई हुई। नई सिंधी कॉलोनी जंहिंजो नालो हो, नई ठही इन करे नई चाली चयो वेंदो। अच्छा, तंहिं टाइम में चालियूं चवंदा, सोसाइटियूं वोसाइटियूं इहो न चवंदा, चाली चवंदा, इन करे उन जो नालो ई हो नई सिंधी चाली। इहा सम्झो 1954 में ठही, पाण में सिंधी मिली करे हिकु ई ॻोठ हिकु ई इन जा जिन इहा गॾिजी करे ठाही हुई, जंहिंमें असांजो पिता हुयो, ॿिया हुआ जेके पाकिस्तान में टीचर्स हुआ। उन्हनि टीचर्स मिली करे सम्झो उहा नई चाली ठाही हुई। उहा नई चाली सॼे हिंदुस्तान में पहिरीं चाली हुई जेका बिना बैंक जे लोन जे, बिना कंहिंजे सहकार जे ठाही वई हुई। उन्हनि जे ॿाहिरां ई इहे दुकान हूंदा जिते इहा लाइब्रेरी हूंदी। हेमराज पंजाबी चैरिटेबल ट्रस्ट जी लाइब्रेरी जेका 1992 जे आसपास चालू कई वई। हीअ असां 5-6 दोस्तनि मिली करे चालू कईसीं। हिन ट्रस्ट जो पायो 1992 में ई पियो। असांजो हिकिड़ो दोस्त जेको फॉरेन में रहंदो हो, जंहिं कुझु मदद कई, उन जी मदद सां हीअ लाइब्रेरी चालू कई वई।
उनजी इच्छा हुई त मां स्कूल में कुझु पैसा डोनेट कयां शिष्यावृत्तीअ जे हिसाब सां। मां उनखे चयो मां तूं डोनेट करे छा कंदे, मां इन खां त तूं उहो ₹1,00,000 बैंक में रख त को हिकु ॿार बि पढ़ी पए त उहो सुठो आहे। त चई केरु कंदो, मां असां कंदासीं। इन हिसाब इहो सोचे करे ई असां उहा ट्रस्ट चालू कईसीं। पाण में 6 ॼणा 2-2 हज़ार कढी करे हाली पायो विधोसीं। हुन असांखे पोइ पैसा मोकिलणु शुरू कया। धीरे धीरे उहो पैसा मोकिलींदो वियो जेके असां एफ डी कंदा वियासीं। अॼु जी तारीख़ में असां वटि सुठो फंड आहे जेको बैंकुनि में एफ डी थियल आहे। उन जे व्याज मां ई असां इहे सॼी ट्रस्ट हलाईंदा आहियूं। जेके स्कूली ॿारनि खे नोटबुक फ्रीअ में ॾींदा आहियूं, उन्हनि जे लाइ रांदियुनि जा प्रोग्राम, क्विज़ जा प्रोग्राम ऐं ड्राइंग चटाभेटी, हाल जा प्रोग्राम, इहे सभु कंदा रहंदा आहियूं। हर साल कोई न कोई प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। ऐं प्लस हीअ जेका लाइब्रेरी आहे उहा बि उन सां गॾोगॾु हलंदी रहंदी आहे। हीअ जेका लाइब्रेरी ऑफिस आहे इहा पंहिंजी मालिकीअ जी आहे, पंहिंजी ख़रीद कयल आहे। ऐं जेको बि असांजो फंड आहे उन जे व्याज मां ई सॼो कार्य हलंदो आहे। तंहिंखां पोइ अॼु ॾींहं ताईं असां कंहिंखां बि पाई पैसो न वरितो आहे। तंहिं टाइम में हिन एरिया में काई लाइब्रेरी हूंदी न हुई, इन करे वीचार कयो त भई हीअ लाइब्रेरी खोलियूं। मुंहिंजो पर्सनल त वीचार इहो हूंदो त असां हीअ जेका लाइब्रेरी शुरू कयूं उहा सिर्फ़ु स्कूली ॿारनि लाइ ई कयूं, उहे ई हिते अची किताब विताब पढ़नि इहो कनि। पर मुंहिंजा ॿिया जेके दोस्त हुआ उन्हनि जो चवणो न जनरल लाइब्रेरी कंदासीं। मां ठीकु आहे जनरल लाइब्रेरी कयूं, इहो सोचे जनरल लाइब्रेरी कईसीं। हिते त असांजी लाइब्रेरी भॻवान जी दया सां तमामु सुठे सुहिणे नमूने हलंदी आहे। पहिरियों वीचार कयो हेठि रखण जी, भई हेठि खोलियूं, त उहा बि वरी 2-4 दोस्तनि जी इच्छा न थी भई न पहिरें माड़े ते हुजनि। जेको ज़रूरी किताब पढ़णु ईंदो या पेपर पढ़णु ईंदो, न्यूज़ पेपर पढ़णु ईंदो, उहो मथे चढ़ी ईंदो, हेठि अजाई भीड़ थींदी। मां हाणे भीड़ थिए त थिए न, भले अचनि हेठि अचनि, पर इहो सोचे करे ॿियनि खे मान ॾेई करे असां हिते हीअ लाइब्रेरी मथे पहिरें माड़े ते शुरू कईसीं, हेठि न शुरू कईसीं। हिते माण्हू जेके बि ईंदा आहिनि लॻभॻि न्यूज़ पेपर ई पढ़ंदा आहिनि। वधीक घणा ईंदा आहिनि, के अहिड़ा बि आहिनि जेके किताब खणी पढ़ंदा आहिनि। ॿाहिरि इहे जेको ॾिसो था तव्हां, इहे सभु किताब ॿाहिरि बि पियल आहिनि, उतां पढ़ी करे, या कंहिंखे ख़ासि किताब जी ज़रूरत हूंदी आहे त अंदरि अची करे बि ॾिसंदा आहिनि, उहे बि पढ़ी करे वरी वापसि रखी वेंदा आहिनि। पर तमामु सम्झो भई 0.01%। हिन वक़्तु असांजो त वीचार आहे त भई असांजा ॿार वॾा थिया आहिनि, उहे अची संभालनि। छो जो असां लॻभॻि जेके बि संभालींदड़ आहियूं हिन वक़्तु लॻभॻि 77 जे आसपास जा आहियूं। असांजी उमिरि अची थी आहे, अॼु न सुभाणे हलणो ई आहे। लाइब्रेरी त चालू पई हूंदी न, उन सां गॾु ॿिया बि कार्य असांजा स्कूली कार्य थियनि था न, इन करे बि ज़रूरी आहे त चालू हुजे। लाइब्रेरीअ जी असां जॾहिं उद्घाटन कयोसीं त स्वामी देव प्रकाश जन उल्हासनगर में रहंदा आहिनि, उहे आया, उन्हनि ई महूरत करायो, उन्हनि खां ई महूरत करायोसीं। अॼु बि कॾहिं मिलंदा आहिनि भोले चुके त ज़रूरु पुछंदा आहिनि त भई लाइब्रेरी चालू आहे, इहे 2 अखर ज़रूरु पुछंदा आहिनि मूंखां। या मुंहिंजो भाइटियो आहे, उन्हनि जो अचणु वञणु उन्हनि वटि वधीक आहे मूंखां बि, त उनखां बि पुछंदा आहिनि लाइब्रेरी चालू आहे। एतिरो उन्हनि खे अॼु ॾींहं ताईं ध्यानु आहे। उहे मां सम्झां थो अॼु जी तारीख़ 90 जे आसपास त हूंदा ई हूंदा। पर मुंहिंजो जेको अनुभव आहे, जेको मुंहिंजो मनु चयो करे थो त हिननि किताबनि जी हाणे न पर अॻिते हली माना 15-20 साल जेॾी महिल सिंधी लिखणु बंदि थी वेंदो, साहित्य प्रेमी बंदि थी वेंदा सभु लिखणु सिंधीअ में, तंहिं टाइम में शायदि इन्हनि शयुनि जी क़ीमत थिए। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधायां मां तव्हांखे, असांजो फादर उहे देवनागरीअ जे फ़ाइदे में हूंदा हुआ। असांजो भाउ चंदलाल, जंहिंखे अॼु महीनो खनि थियो एक्सपायर थी विया आहिनि, त उहे वरी अरबी सिंधीअ जे फ़ाइदे में हूंदा हुआ। हिते गांधीधाम में सम्मेलन थियो देवनागरीअ वारनि जो,
जिते असांजा फादर विया हुया। असांजो दौलतराम जयरामदास दौलतराम वारा जेके हूंदा उन्हनि उहो सम्मेलन रखायो हुते। बाबा जन विया उन सम्मेलन में हिंदी देवनागरीअ जे फ़ाइदे में। अच्छा, तंहिं टाइम में असांजो भाउ चंदलाल उन्हनि जे विरुद्ध में अरबी सिंधीअ भई उहो ई चालू हुजे उन लाइ विया हुया। अॼु जे तारीख़ में मूंखे इहो महसूसु थींदो आहे त तंहिं टाइम में बाबा जन जेको सोचनि पिया उहो सही हो। अरबी सिंधी हुजे हा त शायदि अञा थोरो हले हा। अरबी सिंधी न सॉरी देवनागरी सिंधी हुजे हा त शायदि अञा थोरो टाइम अञा हले हा। अरबी सिंधी त बंदि थी वई आहे।